सिंधी अदबी संगत शाह कुरेरोलाल स्टेशन पारां अदबी बोर्ड जे ढगे वारे लोगे खे हटाइण ख़िलाफ़ सेक्रेटरी एहसास मीरल जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एतिरादी मुज़ाहिरो कयो वियो। हिन मौक़े ते शाइरनि अदीबनि हाजी ग़ुलाम हैदर खसकेली, शाद शकूर, आजिज़ छुट्टो, एजाज़ बुरडो, ख़ालिद मीराली, अब्दुल गफूर, जुल्फ़कार खसकेली, अब्दुल जब्बार छुट्टो, जावेद अली बुर्दी, सद्दाम हुसैन बलोच, मिठू मेघवाड़, यूसुफ खसकेली, मोहम्मद सफ़र जत समेत शहरनि शिरकत कई। उन मौक़े ते अदीबनि ऐं शाइरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंधी अदबी बोर्ड पारां हटायल तारीख़ी ढगे वारो लोगो फौरी तौर बहाल कयो वञे। हुननि चयो त सिंधी अदबी बोर्ड सास जे पुराणे ढगे वारे लोगे खे हटाए करोड़े सिंधियुनि जी दिल आज़ारी कई आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर पुराणे लोगे वारे निशान खे बहाल न कयो वियो त समूरी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो शुरू थी वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।